हेठ बा केरे हम भले भरे पर हेठ बे अब अपने बच्चे पासा करो थोड़ा पासा करो सबीर सबीर थोड़ा अब थोड़ा बिस्मिल्लाह करें इंसान के जहां में छॾणो आहे हिन सिलसिले में असांजे खां बशीर अहमद जे वालिद साहब साहब हिन जहान फ़ानी खां जहान अदायगी ॾे मुंतक़िल थियो आहे अल्लाह साईं हुनजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाईंदो। उन खां बाद में पंहिंजे घर वारनि पंहिंजे दोस्तनि
पंहिंजे पाड़े वारनि दिलि में ख़्यालु कयो त हुनजो ख़ुदा जो बशीर अमन जंहिंजे मथे ते दस्तार ॿधी कई त जीअं हुनजो बबू हिमत वारो हुयो जगत वारो हो ग़रीबनि जो हमदर्द हुयो यतीमनि जी ऐं ग़रीबनि जी मदद कंदो उहे ख़ूबियूं बशीर अमन में अलाह साईं पैदा कंदो ऐं कहिड़ी बि वाल सां गॾिजी करे इहे कम कंदा हुआ इन जे करे चयो वेंदो आहे त औलाद पंहिंजे पीउ जो राज़ हूंदो आहे हुन जूं ख़ूबियूं हुन में हूंदियूं आहिनि والعاقبة للمتقين اللهم لك الحمد ولك الشكر اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه عدد كل معلوم لك دائما أبدا أبدا या अल्लाह से ही जेको सच्चे ख़ैरात जो कयो वियो आहे इन सभिनी जो ख़तमनि जो ऐं सूरे इख़लास जो यासीन जो सवाबु या मरहूम नूरमंद जे रूह खे पहुचा या अल्लाह हुनजे गुनाह जी बख़्शिश फरमा हुनजे पंहिंजे जवाब रफ़त जे जेको नसीब फरमा या अल्लाह हुनजे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ या अल्लाह हुनजे वचननि खे ख़ुसूसन बशीर अमन खे इन सभिनी खे पाण में मोहबत ऐं प्यार वारी ज़िंदगी नसीब फरमा या अल्लाह हुनखे सब्र जमील जी तौफ़ीक़ नसीब अता फरमा या हुनखे हिम्मत ऐं हिरत सां कमु करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमा وربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم صلى الله تعالى على خير